डिप्टी कमिश्नर थरपारकर लाल लिनोमंगी की हिदायतों से रमज़ान उल मुबारक दौरान अवाम के मोबाइल बचत बाजार ज़रिए रिलीफ फ्राहम करण जो सिलसिलो जारी है। गुज़िरियल ॾींहुं थरपारकर के ॾूराहन इलाइक़नि में मोबाइल बचत बाजार लगाया विया आहिनि, जंहिंमें ॻोठ दीत मिठी, विचोतो मिठी, कंवर मिठी, खुदाबख्श ओथो मिठी, मेवा वारी सुमरा, खारियो गुलाम शाह इस्लाम कोट, आॾे जो तड़ इस्लाम कोट, लुनियो इस्लाम कोट, महुयो भील इस्लाम कोट ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु मोबाइल बचत बाज़ार लगाया विया आहिनि, जिते वॾे तादाद में माण्हुनि मार्केट जे घटि अघनि ते ख़रीदारी कई। इन खां अलावा मिठी शहर जे जिमखाने में वाक़िअ मेगा बचत बाज़ार में भाॼियूं, फ्रूट, दाल, अटो, खंडु, चांवर, गेह, तेल, शरबत जूं बोतलूं, चांहि जी पत्ती ऐं ॿियनि खाधे पीते जूं शयूं सस्ते अघ ते औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि लाइ कपड़नि, बूट, चप्पल, सैंडल, चूड़ियूं, मेहंदी, अतर, ॿारनि जा रांदीका ऐं ॿियूं शयूं बि मौजूदु आहिनि। ऐं ॿियनि तालुकनि में टाउन कमेटी बिल्डिंग इस्लाम कोट, टाउन कमेटी बिल्डिंग छाछरो, सारंगा, लोक, दसनू पार्क, नंगर पार्कनि में ॿिए ज़िले इंतज़ामिया जे सहकार सां बचत बाज़ार लगाया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।